उस्तादनि जी तंज़ीम गस्टा में इख्तिलाफ़ पीटी उस्तादनि हक़नि जी हासिलात लाइ नई तंज़ीम जोड़े बाडी जो ऐलान करे छॾियो। उस्तादनि जी तंज़ीम गवर्नमेंट टीचर्स एसोसिएशन गस्टा में इख्तिलाफ़ तेज़ थियण खां पोइ पीटी उस्तादनि हक़नि जी हासिलात लाइ फिज़िकल टीचर्स एसोसिएशन क़ाइमु करे ज़िले हैदराबाद जी बाडी जो ऐलान करे छॾियो। हैदराबाद में फिज़िकल एजुकेशन टीचर्स एसोसिएशन जो इजलास ज़ाहिद मुग़ल जी सदारत हेठि थियो। इजलास दौरान फिज़िकल टीचर्स एसोसिएशन ज़िले हैदराबाद जी बाडी जी चूंड कराई वई, जंहिंमें वसीम हैदर जाफ़री सदर, इशफाक जतोई सीनियर नायब सदर, शकील जैदी नायब सदर, निर्मला देवी फीमेल नायब सदर, अली रज़ा पंवर जनरल सेक्रेटरी, जलील अहमद हाले पोटो एडिशनल सेक्रेटरी, मोहम्मद अली मेमर खजानची, सैयद इब्राहिम जॉइंट सेक्रेटरी मेल, ज़रकार जॉइंट सेक्रेटरी फीमेल, जान मोहम्मद कबूलियो प्रेस सेक्रेटरी ऐं वहीद सांझ ऑफिस सेक्रेटरी तौरु चूंडिजी विया। उन मौक़े ते अॻवाणनि जो त पीटी उस्तादनि जे हक़नि लाइ उन्हनि फिज़िकल एजुकेशन टीचर्स एसोसिएशन क़ाइमु कई आहे। इन खां अॻु उस्ताद हक़नि खां महरूम हुआ ऐं संदनि मसइला हल करण लाइ उस्तादनि लाइ ठहियल तंज़ीम आवाज़ बणिजण बदिरां मुफ़ादनि लाइ कमु करे रहियूं हुयूं, पर हाणे पीटी उस्तादनि जी तंज़ीम उस्तादनि जे मसइलनि खे हल कराइण लाइ सभिनी खां अॻिभरी हूंदी।